अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे चोटियारी मां ख़बर ॾींदासीं त चोटियारी पुलिस शीशनकोट सांगड़ जे हुकम ते कार्रवाई कंदे ज़मींदार दिलबर बुगटी जी मुबैना कैद में कैद 22 साल नारी मीरा भील खे बाजियाब कराए वरितो आहे। हिन सिलसिले में दरख़्वास्त गुज़ार नारी जे वालिद बादल भील चोटियारी थाणे ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु अर्सो अॻु आऊं ज़मींदार दिलबर भट्टी वटि हारोपो कंदो हुयुसि, जंहिंजो ज़मींदार को बि हिसाब किताब न कंदो हो ऐं बीमारी जी सूरत में पिणु ख़र्च वग़ैरह न ॾींदो हो, जंहिं करे आऊं वज वठी भॼी वियुसि ऐं ज़मींदार दिलबर बुगटी हिन बाद मुंहिंजी धीउ खे 15,000 रुपया कर्ज एवज़ पाण वटि गुज़िरियल 1 महीने खां कैद करे छॾियो हो। जे बाद मूं अदालत सगोरी में दरख़्वास्त ॾिनी, जे बाद अॼु चोटियारी पुलिस कार्रवाई करे मुंहिंजी धीउ खे 1 महीने बाद ज़मींदार जी कैद मां बाजियाब करायो आहे। ओॾां राब्तो करण ते एसएचओ चोटियारी सोहेल ख़ासकेली ॿुधायो आहे त अदालती हुकुम ते नारी खे बाजियाब करायो आहे ऐं थाणे ते आंदो वियो आहे, जंहिंखे सुभाणे वास्तेदार कोर्ट सगोरी में पेश कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।